أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها النبي جاهد الكفار والمنافقين واغلظ عليهم ومأواهم جهنم وبئس المصير يحلفون بالله ما قالوا ولقد قالوا كلمة الكفر وكفروا بعد إسلامهم وهموا بما لم ينالوا وما نقموا إلا أن أغناهم الله ورسوله من فضله فإن يتوبوا يك خيرا لهم وإن يتولوا يعذبهم الله عذابا أليما في الدنيا والآخرة وما لهم في الأرض من ولي ولا نصير اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد गुज़िरियल आयतन में मुनाफ़िक़नि जे करतूतनि उन्हनि जे अंजाम बद जो बयान कयो वियो। उते उन्हनि सां ऐं काफ़िरनि सां जिहाद करण जो हुकुम फरमायो आहे। मुनाफ़िक़नि सां सख़्ती करण जो हुकुम। अल्लाह पाक फरमायो या अय्युहन नबिय्यु जाहिदिल कुफ़ार। मुनाफ़िक़ ॿिनि क़िस्मनि जा हा। हिकिड़ा एतिक़ादी मुनाफ़िक़ यानी जिन जो अक़ीदो ई बिगड़ियल हो ऐं ॿिया मुनाफ़िक़ अमली जिन जो अक़ीदो सही हो पर उन्हनि जा अमल मुनाफ़िक़नि वारा हा। जीअं हदीस पाक में मुनाफ़िक़नि जूं 4 निशानियूं ॿुधायूं वयूं। पहिरियों कूड़ ॻाल्हाइणु, ॿियो वाइदो न पूरो करणु, टियों अमानत में ख़यानत, चौथों गारियूं ॾियणु। इन आयत में एतिक़ादी मुनाफ़िक़नि सां जिहाद करण जो हुकुम आहे। कोई जिहाद बि 3 क़िस्मनि जो आहे। तलवार सां जिहाद, ज़बान सां जिहाद ऐं कलम सां जिहाद। अक्सर अहल सुन्नत वटि मुनाफ़िक़नि सां ज़बानी ऐं कलम सां जिहाद जो हुकुम हो। छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि सां तलवार वारो जिहाद न कयो, जेकॾहिं उन्हनि जो निफ़ाक़ बिल्कुलु ज़ाहिर हुजे ऐं इस्लाम लाइ नुक़सान जो ज़रियो बणिजी रहियो हुजे त पोइ वक़्त जो हाकिम अहिड़ो फ़ैसिलो बि करे सघे थो। इन आयत में मुनाफ़िक़नि सां सख़्ती करण जो हुकुम आहे ऐं ॿुधायो वियो त उन जी जॻह जहन्नम आहे। मुनाफ़िक़नि जूं कुफ़रिया ॻाल्हियूं। अल्लाह पाक फरमाए यहलिफून बिल्लाहि मा क़ालू। मुनाफ़िक़ मुस्लमाननि लाइ ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ हमेशह ग़लति ज़बान इस्तेमालु कंदा हुआ ऐं जॾहिं अहिड़ी हरकत जो इतलाउ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनो वेंदो हो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि खे घुराए पुछा कंदा हुआ त कूड़ा कसम खणी उन ॻाल्हि जो इनकार कंदा हुआ। आयत में उन ॻाल्हि जी बि वज़ाहत कई वई त हू कुफ़रीअ ॻाल्हियूं कनि था ऐं ज़ाहिरी इस्लाम आणण खां पोइ वरी बि कुफ़रीअ कम कनि था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़त्ल जी कोशिश। अल्लाह पाक फरमायो हमू बिमा लम यनालू। जंग तबूक खां वापसीअ वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन लश्कर खां जुदा हिकु पहाड़ी रस्ते तां वञी रहिया हुआ। तक़रीबन 12 ॼणा मुनाफ़िक़ तयारु हुआ ऐं मनसूबो ठाहियो त ओचितो हमिलो करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जबल तां किराइनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हज़रत हुज़ैफ़ा, हज़रत अम्मार रज़ी अल्लाहु अन्हुमा गॾु हा। हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाहु अन्हु सख़्तु तीर हलाए उन जे ॾाचिन जो रुख़ फिराए छॾियो। इन आयत में उन जो बयानु। उन्हनि जेको मनसूबो बणायो उन में नाकाम विया। अॻिते अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो त उहे उन करे शरारतूं कनि था जो उन्हनि खे अल्लाह सुब्हानहु व तआला जे तरफ़ां घणी दौलत मिली आहे। जेकॾहिं उहे तौबा ताइब थियनि, कुफ़री हरकतुनि खां मुड़नि त उन लाइ बहितर आहे, पर जेकॾहिं न मुड़िया त उन लाइ दुनिया आख़िरत में दर्दनाक सज़ा आहे ऐं उन्हनि खे उन सज़ा खां केर बि बचाए न सघंदो। अल्लाह पाक फरमाए या अय्युहन नबिय्यु जाहिदिल कुफ़ार वल मुनाफ़िक़ीन वग़लुज़ अलैहिम। ए नबी जिहाद कर काफ़िरनि सां ऐं मुनाफ़िक़नि सां ऐं सख़्ती कर उन्हनि ते। वमावाहुम जहन्नम ऐं रहाइश उन्हनि जी दोज़ख आहे। वबिसल मसीर ऐं उहा बुछड़ी जाइ आहे। यालिफून बिल्लाहि मा क़ालू।
कसम था खणनि अल्लाह जो त न ॻाल्हायो अथनि वलक़द क़ालू कलिमतल कुफ्र ऐं यकीनन ॻाल्हायो अथनि लफ़्ज़ कुफ्र जो वकफ़रू बअद इस्लामिहिम ऐं काफ़िर थिया मुस्लमान थियण खां पोइ वहम्मू बिमा लम यनालू ऐं इरादो कयाऊं उन जो जंहिंखे न पहुता वमा नक़मू इल्ला अन अग़नाहुम अल्लाह व रसूलुहु रुगो बदिलो पिया वठनि जो आसूदो कयो हो उन्हनि खे अल्लाह ऐं उनजे रसूल मिन फज़ली पंहिंजे महिरबानीअ सां फ़इन यतूबू यकु ख़ैरन लहुम पोइ जेकॾहिं तौबा कनि त भली आहे उन्हनि लाइ वइन यतवल्लौ युअज़िबहुम अल्लाहु अज़ाबन अलीमा फ़िद दुनिया वल आख़िरह ऐं जेकॾहिं फिरी वञनि त अज़ाब कंदनि अल्लाह अज़ाब दर्दनाक दुनिया ऐं आख़िरत में वमा लहुम फ़िल अर्ज़ि मिन वलिय्यिन वला नसीर ऐं न हूंदो उन्हनि लाइ धरतीअ में कोई दोस्त ऐं न की मददगार ومنهم من عاهد الله لئن آتانا من فضله لنصدقن ولنكونن من الصالحين فلما آتاهم من فضله بخلوا به وتولوا وهم معرضون सालिब बिन हातिब जो वाक़ियो अक्सर मुफ़स्सिरनि जो ख़्यालु आहे त हीअ आयत सॻोरी सालिब बिन हातिब अंसारीअ जे बारे में नाज़िल थी जंहिं बार बार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां माल जी घणाईअ जी दुआ घुराइण चाही साईं मूं दुआ घुरो त मुंहिंजो माल वधे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे सम्झायो ऐं सालिबा इहा ग़रीबी मिसकीनी भली आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुआ पंहिंजे रहमत जा हथ मथे कया अल्लाह पाक उन दुआ खे क़बूल करणु फरमायो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे सम्झायो त घणे माल खां उहा थोरी शइ बहितर आहे जंहिं ते शुक्र जी तौफ़ीक़ मिले ऐं उनखे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त छा तोखे असांजे तरीक़े ते हलणु पसंदि न आहे पर तॾहिं बि उन दुआ लाइ इसरार कयो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हुन लाइ दुआ घुरी ऐं हुनजो माल वधणु शुरू थी वियो जानवरनि जे घणे थियण करे मदीने खां ॿाहिरि वञी रहियो उन खां आस्ते आस्ते निमाज़ूं बि रहिजी वियूं आख़िर ज़कात जे मौक़े ते ज़कात वसूल करण लाइ उन ॾांहुं माण्हू मोकिलियो वियो पर उन ज़कात खे टैक्स चई ज़कात ॾियण खां इनकार कयो जॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे संदसि अहिड़ी सोच जी ख़बर पई त पाण फरमायूं वई सालिबा याने सालिबो तबाह थी वियो माण्हू जे मलामत करण ते हू पंहिंजे ज़कात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि खणी आयो पर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे ज़कात वठण खां इनकार कयो ऐं फरमायो त अल्लाह सुब्हानहु व तआला तुंहिंजे ज़कात वठण खां रोकियो आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफ़ात खां पोइ हज़रत अबू बकर हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हुमा जे दौर में बि उन जी ज़कात वापसि कई वई अहिड़नि माण्हुनि लाइ हिन आयत में फरमायो वियो त पहिरियों त उहे माण्हू पका वाइदा कनि था त असां ज़रूरु अल्लाह सुब्हानहु व तआला जे ॾिनल माल मां ज़कात वग़ैरह अदा कंदासूं ऐं नेक ज़िंदगी गुज़ारींदासूं पर जॾहिं उन्हनि खे माल मिले थो त हू पंहिंजे कयल वाइदनि खां फिरी था वञनि ऐं वाइदनि जे ख़िलाफ़ वर्ज़ी ऐं कूड़ ॻाल्हाइण जे करे उन्हनि जे दिलनि में मुनाफ़िकी घिरी वञे थी माल जी मोहबत अहिड़ी आहे जो फ़र्ज़ खां इनकार कयो पोइ उनजो माल बि न रहियो थोरे वक़्त में तबाह थी वियो अचे जो माल में बीमारी पई अल्लाह पाक जेको माल ॾे उनजे हक़ अदा करण जी बि तौफ़ीक़ ॾे रब साईं जेका मां जान ॾिनी आहे इन जान जे मथां बि अलाह हक़ रखियो 5 वक़्त ॾींहं में निमाज़ पढ़ो महीने साल में महीनो रोज़ा रखो इहो रोज़ा जिस्म जी ज़कात आहे त माल जी ज़कात वरी पैसो मुनाफ़िक़नि खे तंबीह अलम यअलमू अन अल्लाह यानी मुनाफ़िक़ वाइदो करे वरी फिरनि था ज़ाहिर में हिकिड़ी ॻाल्हि अंदर में ॿी ॻाल्हि छपाइनि था कूड़ ठगी उन जी तबियत में घिरियल आहे छा उहे अहसासु नथा रखनि त उन्हनि जो अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि जे हर ॻाल्हि खे ॼाणे थो उहो उन्हनि जे सरगोशनि ऐं हर क़िस्म जे राज़नि खां ख़ूब वाक़ुफ़ु आहे
पोइ बि उन्हनि हरकतुनि खां नथा मुड़नि। मुस्लमान जो सचो जज़्बो ऐं मुनाफ़िकनि जी टोक अल्लज़ीन यल्मिज़ूनल मुत्तविईन, हिक भेरे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मुस्लमाननि खे सदको करण जी तरगीब ॾिनी। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ 4000 दीनार या दिरहम खणी हाज़िर थियो। हज़रत आसिम बिन अदी 100 वसक खारकूं खणी हाज़िर थियो। उनजो माल ॾिसी मुनाफ़िक चयो त ही ॾेखाव कनि था। अबू वकील हिजाब पंहिंजे सख़्त मज़ूरीअ मां हिकु साव खारकूं खणी आयो त मुनाफ़िक चवण लॻा त उनजी बि ज़रूरत हुई, पाण खे रत खे लॻाए शहीदनि में शामिल थियण थो चाहे। मतिलब त को बि माण्हू उन्हनि टोकुनि ऐं मस्खरनि खां न बचंदो हो। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए त उहे टोकूं कनि था। अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि जे टोकुनि जी ज़रूर सज़ा ॾींदो ऐं उन्हनि लाइ दर्दनाक अज़ाब आहे। मुनाफ़िकनि लाइ बख़्शिश न थियण जो खुलियल ऐलान। अल्लाह ताला मुनाफ़िकी किरदार खां बचाए। अल्लाह पाक फरमाए इस्तग़फिर लहुम औ ला तस्तग़फिर लहुम। मदीने में मुनाफ़िकनि जो सरदार अब्दुल्ला बिन उबई जो मौत थियो। उनजो पुटु अब्दुल्ला सचो सहाबी हो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उनजी ख़्वाहिश ते पंहिंजे कमीस मुबारक बि कफ़न लाइ उनखे ॾिनऊं। कंहिंखे? को मुनाफ़िक, पर उनजो पुटु मुस्लमान हो। पोइ उन घुरी त साईं मुंहिंजे बाबे जे लाइ जेकर तव्हां कमीस ॾियो तव्हां त मुंहिंजो बाबो जहन्नम जे बाहि खां क़ब्र जे अज़ाब खां बची वञे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राहिमीन आहे, पंहिंजी कमीस मुबारक ॾिनो ऐं पंहिंजो लुआब मुबारक बि उनजे वात में विधाऊं। अल्लाह अकबर। हुयो कटर दुश्मन ऐं जनाज़े निमाज़ बि पढ़ियाऊं ऐं मग़फ़िरत जी दुआ बि घुरियाऊं। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु चई रहियो हो त साईं उहो मुनाफ़िक हो ऐं उन जूं सभु हरकतूं ऐं इस्लाम जे ख़िलाफ़ साज़िशूं तव्हांजे साम्हूं आहिनि। तॾहिं बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन लाइ इस्तिग़फ़ार घुरियो, माना बख़्शिश घुरी। तंहिं ते अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो त हे पैगंबर उन लाइ भली केतिरो बि इस्तिग़फ़ार छो न घुरे पर उनजी बख़्शिश न थींदी, छो त उहे अल्लाह सुब्हानहु व तआला उनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इनकारी आहिनि ऐं अहिड़नि फासिकनि लाइ हिदायत जा दर बंदि आहिनि। दुआ आहे अल्लाह सां अहिड़नि गुनाहनि खां बचाए जो इस्तिग़फ़ार जो तौबा जो दरवाज़ो ई बंदि हुजे। सफ़र खां मोटण जी दुआ। जॾहिं मुसाफ़िर सफ़र पूरो करे घर वापसि थिए त ही लफ़्ज़ पढ़े ताइबून आबिदून लिरब्बिना हामिदून। जेका आम सवारी हुजे जे हैवान त पोइ उन ते सुवार थिजे त सुब्हानल्लज़ी सख़्ख़र लना हाज़ा वमा कुन्ना लहू मुक़रिनीन व इन्ना इला रब्बिना लमुनक़लिबून। ऐं जेका इंसान जी ठहियल हुजे जीअं जहाज़ आहे या ॿेड़ी आहे, हाणे जीअं मोटर साइकिल कार त पोइ इन ते बिस्मिल्लाह मजरिहा व मुर्साहा इन रबी लग़फ़ूर रहीम। जॾहिं हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम ॿेड़ी तयारु कई त अलाह जो नालो वठी करे उन ते सुवार थियो ऐं हलियो। ॿी रिवायत ॿुधी आहे त जेको माण्हू सफ़र ते निकिरे 3 दफ़ा पढ़े अल्हम्दुलिल्लाह लज़ी सख़्ख़र लना हाज़ा वमा कुन्ना लहू मुक़रिनीन व इन्ना इला रब्बिना लमुनक़लिबून। 3 दफ़ा इहा आयत ऐं 3 दफ़ा बिस्मिल्लाह मजरिहा व मुर्साहा इन रबी लग़फ़ूर रहीम ऐं 3 दफ़ा वमा क़दरुल्लाह हक़ क़दरिही वल अर्ज़ु जमीअन क़ब्ज़तहु यौमल क़ियामत वस समावातु मत्विय्यातुम बियमीनिहि सुब्हानहु व तआला अम्मा युशरिकून। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जेकॾहिं उनखे कोई हादिसो पेश अचे या नुक़सान थिए त उहो मूंखां भराए। माना इन 3 आयतुनि जे 3 दफ़ा पढ़ण सां अल्लाह पाक उनजे सवारीअ जी बि हिफ़ाज़त कंदो ऐं उनजी जान जी बि हिफ़ाज़त कंदो, उनजे माल जी बि हिफ़ाज़त कंदो। न त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त जेको नुक़सान थिएसि त मां मुहम्मद खां वटि भराए। अल्लाह पाक इन्हनि विर्दनि पढ़ण जी बि तौफ़ीक़ ॾिए। फ़रिहल मुख़ल्लफ़ून बिमक़अदिहिम ख़िलाफ़ रसूलिल्लाह व करिहू अन युजाहिदू बिअमवालिहिम व अनफुसिहिम फ़ी सबीलिल्लाह वक़ालू ला तंफ़िरू फ़िल हर्रि क़ुल नारु जहन्नम अशद्दु हर्रन लौ कानू यफ़क़हून।
अॻिते अल्लाह पाक जंग तबूक जे मौक़े ते मुनाफ़िकनि जे मुनाफ़िकाना किरदार जो बयानु फरमायो आहे। हेठियूं आयतूं जंग तबूक जे मुतालिक़ आहिनि। उन करे पहिरियों मुख़्तसिर बयानु उन जंग जो ज़िक्र कयूं था। तबूक हिकु इलाइक़े जो नालो आहे जेको मदीने खां शाम जे रस्ते ते आहे। रूमिन जे बादशाह हरकल जे तरफ़ां मुस्लमान जे हमले करण जे मंसूब या बंदी करण जो इतलाउ मिलियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रजब सन 9 हिजरीअ में मुस्लमाननि खे तयारु करे 30,000 साहिबनि सगोरनि जो लश्कर वठी तबूक ॾांहुं रवाना थिया। उन मौक़े ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे सॼे घर जो सामान ऐं हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजो अधु सामान, हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु तमामु घणो सामान ऐं ॿियनि साहिबनि सगोरनि वसआर हर मुमकिन सामान खणी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ख़िदमत में पेश कयो। उन जंग खे ग़ज़वा ज़ातुल उसरा यानी सख़्तु ॾुखे वक़्त वारी जंग चयो वञे थो, छो त फ़सुलु तयारु हो, मौसूम गरम हुई, सफ़र तमामु ड्रिघो ऐं ॾुखियो हो, सवारी वग़ैरह जो इंतज़ाम घटि हो। एतिरी ॾुखियाईअ जो बावजूद साहिबनि सगोरनि जो जज़्बो क़ाबिल दीद हो। जंहिंखे सवारी न हुई उहो सदमे में रोए पियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अली हज़रत मोहम्मद बिन सलमा खे सार संभाल लाइ मदीने में रहायो। बाक़ी साहिबी सगोरा तबूक ॾांहुं रवाना थिया। 14-15 ॾींहं जो सफ़र करे तबूक में पहुता त रूमिन ते रोब पइजी वियो ऐं हू बिना जंग करण जे वापसि मोटी विया। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पोइ बि तक़रीबन 20 ॾींहं उन जाइ ते रहिया ऐं पोइ वापसि मोटी आया ऐं मुस्लमाननि जे उन लश्कर जे पूरी इलाइक़े ते रोब छांइजी वियो। हेॾो फ़सुलु खॼनि जो तयारु, होॾो जंग गर्मी, इन हूंदे बि फ़सुल खे छॾियऊं, गर्मीअ जो ख़्यालु न कयूं। अल्लाह ऐं रसूल जे हुकुम ते लबैक चई करे हर शइ छॾे करे अॻिते वधिया। मुनाफ़िकनि जी बेजा ख़ुशी ऐं सज़ा। अल्लाह सुब्हानहु व तआला मुनाफ़िकनि जे बुज़दिलीअ खे बयानु कयो आहे त फ़रिहल मुख़ल्लफ़ून बिमक़अदिन, वो एतिरा बेअक़ल आहिनि जो पंहिंजे बेअक़ुलीअ जे करे जिहाद खां पोइ ते रहनि था ऐं पंहिंजे उन सुस्तीअ खे पंहिंजे सियाणप सम्झी उन ते ख़ुशि था थियनि। ऐं जंहिं जिहाद में उन्हनि जी दुनिया आख़िरत जी इज़त आहे उनखे नापसंदि कनि था ऐं ॿियनि खे बि रोकनि था त गर्मी आहे न निकिरो। उनखे चयो वियो त जंहिं गर्मीअ खां भॼो था जहन्नम जी बाहि त उन खां बि वधीक गरम आहे जेका तव्हांखे जिहाद न करण जे करे भोगणी पवंदी। जेकॾहिं सम्झ हुजे न त अहिड़ी ॻाल्हि न कनि ऐं उन्हनि खे घुरिजे त पंहिंजे करतूतनि ते खिलण बजाए रोअनि, छो त गुनाह ऐं ग़लतीअ ते खिलण बजाए रोइबो आहे। मुनाफ़िकनि जी पूरी ख़्वाहिश जिहाद जे बारे में मुनाफ़िकनि जी सोच वाज़िह थी चुकी। हाणे जेकॾहिं अॻिते लाइ को आसान सफ़र या माल गनीमत जी लालच में अचे जिहाद ते हलण जी इजाज़त घुरनि त उन्हनि खे चओ त तव्हांजे हलण जी ज़रूरत न आहे, न तव्हां में दुश्मन सां लड़ण जी ज़रूरत आहे। तव्हां पंहिंजे घर में औरतुनि पोड़नि ऐं मज़दूरनि सां गॾु वञी वेहो, जिहाद तव्हां खां न थी सघंदो। मुनाफ़िकनि जे जनाज़े निमाज़ खां मनव। पहिरीं त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पढ़ी दुआ बि घुरियऊं, इस्तिग़फ़ार कयूं, पंहिंजो जुबो मुबारक ॾिनऊं, कमीस ॾिनऊं ऐं मुनाफ़िक जे वात में लुआब विधऊं। इहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहमत हुई। मन मोजे इन जे करे ही जहन्नम जी बाहि खां बची वञे। हाणे अल्लाह पाक हिन रुकू में वरी मनव करणु फरमाए वला तुसल्लि अला अहदिन मिनहुम। इहा आयत मुनाफ़िकनि जे सरदार अब्दुल्लाह बिन उबई जी मौत खां पोइ नाज़िल थी, जंहिंजो बयानु अॻम थी चुको ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रोकियो वियो त उन मुनाफ़िकनि जे जनाज़े निमाज़ न पढ़ ऐं उनजे इस्तिग़फ़ार करण लाइ उन्हनि जे क़बर ते बि न बीहो। उहे अल्लाह सुब्हानहु व तआला ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इनकारी आहिनि ऐं उन नाफ़रमानीअ में उनजो मौत थियो। उन करे उहे उन जे लाइक़ु न आहिनि जो ए पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं उन्हनि जे जनाज़े निमाज़ पढ़ाएं या उन लाइ इस्तिग़फ़ार घुरे। ईअं न कर।
अल्लाह पाक फरमाए फरिहल मुखल्लफून बिमक़अदिहिम खिलाफ रसूलिल्लाह, ख़ुशि थिया पोइ ते रहियल पंहिंजे वेहण ते उबतड़ हुकुम रसूलुल्लाह जे, ऐं नापसंद कयाऊं त जिहाद कनि बि अमवालिहिम व अनफुसिहिम, पंहिंजनि मालनि ऐं जाननि समेत फी सबीलिल्लाह, अल्लाह जे राह में। वक़ालू ला तनफिरू फिल हर्र, ऐं चयाऊं न निकिरो गर्मीअ में। क़ुल नारु जहन्नम अशद्दु हर्रा, तूं चओ बाहि दोज़ख जी सख़्तु गरम आहे। लौ कानू यफ़क़हून, जे उहे सम्झनि हा। फलयज़हकू क़लीलन वलयबकू कसीरा, पोइ भल खिलनि थोरो ऐं रोहनि घणो। जज़ाअम बिमा कानू यक्सिबून, एवज़ उन्हीअ जे जेकी कमायाऊं। इन जे करे हुकुम आहे त खिलो थोरो रो घणो। खिलबो तॾहिं जॾहिं इंसानु खटे, खटणु तॾहिं आहे जॾहिं मौत ईमान सां थिए, अमल सालिह सां थिए। हिकिड़े जी ॻाल्हि कंदा न, पोइ हुनजो मुखालिफ़ माण्हू हो, पोइ जॾहिं उहो उन वटां गुज़र कंदो हो, पोइ हुनखे चवंदो हो त ए फलाणा, तुंहिंजी ॾाढ़ी भली कनि मुंहिंजे कुते जो पुछ भलो। उहो वीचारो सब्र कंदो। पोइ जॾहिं हुनजो मौत थियो, उतां हुनजो जनाज़ो खणी पिया वञनि, उन मां जॾहिं उतां लंघिया त ग़ैबी आवाज़ आयो त ए फलाणा, अॼु मुंहिंजी ॾाढ़ी तुंहिंजे कुते जे पुछ खां भली आहे, जो मुंहिंजो ईमान सां ख़ात्मो थियो आहे। इहा ॿुधल ॻाल्हि आहे, पढ़ियल न। वल्लाहु आलम। त जॾहिं इंसानु खटे, जीअं हदीस पाक में पढ़ियव, इंसानु अमल करे करे उहो गिराट या हथु जन्नत जे वेझो थींदो आहे, पोइ आख़िर में हुन खां अहिड़ो कमु थी वेंदो आहे जो समूरा सवाब जा कम हुन जा तबाह थी वेंदा आहिनि। पोइ इंसानु वञी जहन्नम जे तरे में पवंदो आहे। को माण्हू अहिड़ो हूंदो आहे सॼी उमिरि गुनाह करे करे जहन्नम जे वञी गिराट या हथु वेझो थियो, आख़िर में हुन खां अहिड़ो कमु थी वेंदो आहे भलाईअ जो अलाह साईं समूरा गुनाह हुन जा माफ़ कंदो आहे। इन जे करे बेटाई साहिब चयो आहे, कंहिं शाइर चयो आहे, कत बि कम्ब बि अॻियां तोरींदड़ तिखा। इंसानु करे बि रब खां टिजे बि। ईअं न त ॿ निमाज़ूं पढ़ियूंसीं, क़ुर जी तिलावत कईसीं, हदीस पढ़ीसीं, बसि असां जहिड़ो को आहे ई कोन पाक साफ़। ओ मरण जे घड़ीअ ताईं रब खे ॿाॾाइणो आहे, रब्बना तक़ब्बल मिन्ना। नबियनि जॾहिं काबो ठाहियो तॾहिं बि अलाह खे चयो, रब तूं असांजी मज़दूरी क़बूल कर। नबी था रब खां घुरनि, असां त हुननि जे चौपल जी दज़ जे लाइक़ बि न आहियूं। त असांखे वधीक रब खे ॿाॾाइणो आहे, उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे हर इबादत खां बाद में रब खां दुआ घुरऊं, रब साईं क़बूल कर। त हिन दुनिया में खिलणु थोरो, रोअणु घणो। रोअणु रब खे पसंदि आहे। अॻे बि वाक़ियो ॿुधायोमांव त नंढे ॿार खे अलाह साईं ॿियो कोई औज़ार न ॾिनो, रोअण जो ॾिनई। पोइ जॾहिं उञ लॻंदसि, बुख लॻंदसि, पेशाब वही वेंदसि, हाणे अमड़ खे कीअं ख़बर पए? जॾहिं ॿारु रोअंदो त अमड़ खे अज़ ते जाग थी वेंदी ऑटोमेटिक। पोइ हुनखे खणंदी, पोइ खीर बि पीआरींदसि, जेकॾहिं पेशाब वग़ैरह कयो हूंदई त हुनखे साफ़ु कंदी। त इहो रोअणु रब खे एॾो पसंदि आहे। فَرَجَعَكَ اللَّهُ إِلَىٰ طَائِفَةٍ مِّنْهُمْ فَاسْتَأْذَنُوكَ لِلْخُرُوجِ فَقُل لَّن تَخْرُجُوا مَعِيَ أَبَدًا। पोइ जेकॾहिं मोटाए तोखे अलाह उन्हनि जे कंहिं टोलीअ ॾांहुं, फस्तअज़नूक लिलख़ुरूज, पोइ उहे मोकल घुरनि तोखां हलण जी, फक़ुल लन तख़्रुजू मई अबदा, पोइ चओ तव्हां हरगिज़ न हलंदव मूं सां गॾिजी कॾहिं बि। वलन तुक़ातिलू मई अदुवा, ऐं हरगिज़ न विढ़ंदव मूं सां गॾिजी दुश्मन सां। इन्नकुम रज़ीतुम बिलक़ुऊद, तव्हां पसंदि कयो हो वेहण अव्वल मर्रतिन, पहिरें भेरे, फ़क़उदू मअल ख़ालिफ़ीन, पोइ वेही रहो गॾु पोइते रहंदड़नि सां। वला तुसल्लि अला अहदिम मिनहुम मात अबदा वला तक़ुम अला क़ब्रिही, ऐं न पढ़ जनाज़ो कंहिंजो उन्हनि मां जो मरे कॾहिं बि, ऐं न बीह उन जे क़बर ते। इन्नहुम कफ़रू बिल्लाहि व रसूलिही व मातू वहुम फ़ासिक़ून, बेशक उन्हनि कुफ़्र कयो अल्लाह हिन जे रसूल जो, व मातू वहुम फ़ासिक़ून, ऐं मरी विया न फरमान थी। सिपारो पूरो कयूं।
बस खोड़ा हाँ गंज आहे 1.5 सिफ़ो अञा आहे इन जो बस पूरो थींदो अॻिते अल्लाह पाक फरमाए वला तुअजिबुक अमवालुहुम व औलादुहुम मुनाफ़िकनि जे ग़लति करतूतनि ऐं सज़ाउनि खे बयानु करण खां पोइ उहो शुबो थी सघे पियो त जॾहिं उहे एॾा लानती ऐं मरदूद आहिनि त पोइ उन्हनि खे ज़ाहिरी नेमतूं माल दौलत एतिरी छो ॾिनी वई जॾहिं अलाह जा ऐं उनजे रसूल जा दुश्मन आहिनि त अलाह साईं उनखे औलाद ऐं माल एॾो छो ॾिनो मुस्लमान वीचारा मज़दूरी करे करे बेख निकिरी वई अथनि के वीचारा ॿाॾाए अची ॾाढी ताईं उहो मरण ताईं उनखे औलाद न थी आहे जवाबु उहे नेमतूं उन्हनि जे हक़ में अज़ाब आहिनि जीअं लज़ीज़ ग़िज़ा तंदुरुस्त माण्हूअ जे जिस्म खे त ताक़त ॾींदी आहे पर बीमार खे वेतर बीमार बणाईंदी आहे अहिड़ीअ तरह दुनियावी नेमतूं बि आहिनि छो त काफ़र ऐं मुनाफ़िक दुनिया जी मुहबत ऐं हिस में ग़रक़ हूंदा आहिनि उनजे हासिल करण लाइ वॾियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कंदा आहिनि थोरे घणे नुक़सान थियण ते ॾुख में परेशान ऐं लाचार थी वेंदा आहिनि कोई वक़्तु दुनिया जे फ़िक्र ऐं परेशानी खां ख़ाली न हूंदो अथनि ऐं जॾहिं मौत उन्हनि खे पंहिंजे उन महबूब दुनिया खां जुदा कंदो आहे त उन्हनि जो सदमो बर्दाश्त खां ॿाहिरि हूंदो आहे अहिड़ी सूरत हाल सां हासिल थींदड़ माल माण्हूअ लाइ अज़ाब खां घटि न आहे उन करे अलाह सुभाणे व ताला फरमायो तोखे उन्हनि जो माल ऐं औलाद अजब में न विझे अलाह सुभाणे व ताला उन्हनि खे उनजे ज़रिए सज़ा ॾियणु चाहे थो ऐं उहे कुफर इनकार जी हालत में मरंदा हिकु सोचण जो मक़ाम मथिन आयतनि में अलाह सुभाणे व ताला माल ऐं औलाद खे मुनाफ़िकनि ऐं काफ़िरनि लाइ अज़ाब हुजण जो ज़िक्र फरमायो मालूम थियो त दुनिया जे हद खां वधीक हवस माण्हूअ लाइ अज़ाब खां घटि न आहे अफ़सोस जो अॼुकल्ह कई मुस्लमान बि माल जे मुहबत में निंड आराम फिटायो दुनिया हासिल करण जा एतिरा त हरीस नज़र अचनि था जो अलाह सुभाणे व ताला उनजे रसूल जा फ़र्ज़ ऐं रिश्तेदारनि जा हक़ बि लताड़िजी वञनि था ऐं माल जे मुहबत में उनजो एतिरो त ग़लबो थी रहियो आहे जो क़ब्रिस्तान में मुर्दे खे दफ़नाईंदे तॾहिं ते उनजे ॾुख में वेहण वक़्तु बि रुॻो दुनिया जी तरक़ीअ जूं ॻाल्हियूं हलनि थियूं ईअं ई महसूसु थिए थो त ॼण हमेशह हिन दुनिया में रहंदासूं मौत त ईंदो ई कोन उहो ख़्यालु मुनाफ़िकनि जो बयानु कयो वियो आहे त हिकु मुस्लमान जो माल सां तालुक़ु ज़रूरत जेतिरो हुजे यानी उनखे ज़रूरत सम्झणु घुरिजे न वरी मक़सदु चल रब साईं सही सम्झ ॾे हिन दुनिया जो मिसाल ईअं आहे जे माण्हू लेटरिन में वेंदो आहे हाणे उते हमेशह रहंदो बसि कमु थियो उतां निकिरंदो अहिड़ी तरह हिन दुनिया में असां जेको आया आहियूं त रब खे राज़ी करणु आया आहियूं चङा कम करणु आया आहियूं असां वरी इहो दगु ई छॾे ॾिनो त इहो मुनाफ़िकनि ऐं काफ़िरनि जो पीछो आहे मुस्लमान जो इहो पीछो हुजणु न खपे जो न ज़िक्र न अलाह जो फर्मा बरदारी न रसूल जी सिर्फ़ु दुनिया जे हवस में राति ॾींहुं हणणु अलाह ताला अहिड़ी हवस खां बचाए वाइदा उनज़लत सूरतुनि जॾहिं सही ईमान आणण ऐं जिहाद करण जो हुकुम थींदो हो त हर क़िस्म जे वसाइल सां माला माल मुनाफ़िक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत अची चवंदा हा त साईं असांखे जिहाद खां इजाज़त ॾियो असां घर में रहूं फलाणे ऐं फलाणी मजबूरी आहे अलाह सुभाणे व ताला फरमायो त उहे बहादुर मर्द थी मुक़ाबिलो करण बजाए पोइ ते रहण वारनि पोड़नि ऐं मज़ूरनि औरतुनि सां गॾु रहण ते राज़ी आहिनि उनजे ग़लतियुनि जे करे उनजे दिलनि ते ठपो लॻल आहे हू पंहिंजो नफ़ो नुक़सान इज़त ज़िलत को नथा सम्झनि मुस्लमाननि जी दिलेरी लाकिन रसूल वल्लज़ीना आमनू मअहू मुनाफ़िकनि जे मुक़ाबिले में अलाह सुभाणे व ताला मुस्लमाननि जे जज़्बे ऐं दिलेरीअ खे बयानु फरमायो त अलाह सुभाणे व ताला जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन सां गॾु जेकी सचा सहाबी सॻोरा आहिनि उहे पंहिंजो माल ऐं जान अलाह सुभाणे व ताला जे रस्ते में लुटाए छॾनि था
पोइ अहिड़नि सचनि इंसाननि लाइ अलाह सुब्हानहु तआला वटि बि भलायूं आहिनि ऐं उहे ई दुनिया आख़िरत में कामयाब ऐं कामरान आहिनि ऐं उन्हनि जे लाइ जन्नत जा बाग़ तयारु आहिनि जिनजे हेठां नहरी निज़ाम हूंदो ऐं उहे नेमतूं उन्हनि खां कॾहिं कोन ख़तमु थींदियूं ऐं उहा ई अज़ीम कामयाबी आहे। अल्लाह पाक फरमाए वला तुअजिबुका अमवालुहुम वला व औलादुहुम न अजब में विझे तोखे मिल्कियत उन्हनि जी ऐं औलाद उन्हनि जी इन्नमा युरीदुल्लाहु अन युअज़्ज़िबहुम बिहा फिद दुनिया रुगो इरादो रखे थो अल्लाह त सज़ा ॾे खेनि उन सां दुनिया में फतज़क अनफुसुहुम वहुम काफ़िरून ऐं निकिरनि साह उन्हनि जा ऐं उहे हुजनि काफ़र। وَإِذَا أُنزِلَتْ سُورَةٌ أَنْ آمِنُوا بِاللَّهِ وَجَاهِدُوا مَعَ رَسُولِهِ اسْتَأْذَنَكَ أُولُو الطَّوْلِ مِنْهُمْ فَقَالُوا ذَرْنَا نَكُن مَعَ الْقَاعِدِينَ जॾहिं नाज़िल कजे थी का सूरत त ईमान आणियो अल्लाह ते ऐं जिहाद करियो गॾिजी उनजे रसूल सां त मोकल घुरनि था तोखां मालदार उन्हनि मां फक़ालू ज़रना ऐं चवनि था छॾे असांखे त हुजऊं महल क़ाइदीन गॾु वेंदड़नि सां रज़ू बि ऐं यकूनू महल ख़वालिफ़ ख़ुशि आहिनि त हुजनि गॾु पोइ ते रहंदड़ औरतुनि सां वातो बि अला क़ुलूबिहिम फ़हम ला यफ़क़हून ऐं मोहर हई वई उन्हनि जे दिलनि ते पोइ उहे नथा सम्झनि। लाकिन रसूल वल्लज़ीना आमनू मअहू जाहदू बिअमवालिहिम व अनफुसिहिम पर रसूल ऐं जिन ईमान आंदो साणस जिहाद कयाऊं पंहिंजे मालनि ऐं जाननि समेत वउलाइका लहुमुल ख़ैरात वउलाइका हुमुल मुफ़्लिहून ऐं उन लाइ आहिनि भलायूं ऐं उहे ई कामयाब आहिनि। अअद्दल्लाहु लहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अन्हारु ख़ालिदीन फ़ीहा तयारु कया अल्लाह उन लाइ बाग़ वहनि थियूं जिन जे हेठां वाहियूं हमेशह रहंदा उनमें ज़ालिकल फ़ौज़ुल अज़ीम उहा ई आहे कामयाबी वॾी। सदक़ल्लाहुल अज़ीम। रुकूं खां अॻिते इंशाअल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मिय्य व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। या अल्लाह या रहमान या रहीम या हय्यु या क़य्यूम या अल्लाह असांजी हालत रहम कर जबल बीमारनि खे शफ़ा अता फरमा इज़्ज़त आबरू जान माल जी हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह तूं बीमारनि खे शफ़ा ॾे कर्ज़दार में कर्ज़ में आसानी कर फरमा जेके परेशान हाल आहिनि उनजी परेशानी खे दूर कर। या अल्लाह असांजी हालत बि रहम कर। खैर ख़ल्क़ी मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक।